उनके हेते बड़ियां रखे आ तो के उधर छिंगी ऑपरेशन नहीं हाँ कान लाड़ काने हाँ सरकार कुछ का थे भी कन सरकारी में कन प्राइवेट कन वो उन्हनि जी मर्ज़ी हाँ विवाद मदार त खपे ॿियो कुझु न खपे घर कान्हे सेटिंग हेठां ई लॻी पई आहे पाणी हे मींहनि में वॾा ॾुखिया आहियूं तकलीफ़ ॿ महीना घरे घटि थी विया न कुझु वरितो आहे कुझु न हाणे एतिरी वसत थिए का असां वटि कान्हे जो वठी सघूं इलाजु भेनर ॿ भाउ हिकु ॿियो मां वॾो न कमकार तगारी बनी ॿार बसि ॿियो कुझु न हा हाणे जखम वठी किरिया आहियूं त बसि मुथाया लॻा पिया आहियूं उहो त असां वटि न आहे बनी ॿार को खपाए दवा लाड़काणे मूं नालो बि छा था मदद कयो रहमान रहीम जी तो ये तो तव्हां ॾिसो था कल्ह बि हिन जो असां रखियोसीं फेसबुक ते सो कुझु दोस्तनि हिन जे ग़रीब जी मदद कई असां हिन खे उहे पैसा ॾिना ताईं अचे सो हाणे असांजी बि अपील आहे त हिन ग़रीब खे 5 रुपया ॾियनि त कंहिं कराची कंहिं सुठी अस्पताल में वञी ॾेखारे हिते लाड़काणे में 2 ॾींहं हुयो हुते हुनखे जवाबु ॾिननि रखे ग़रीब मिसकिन हाणे परेशान आहे हिनखे लाड़काणे जेतिरो किरायो हुयो हुतां दवा वठी इहो हिकिड़े ॾींहुं वरी मोटी आयो आहे सो हाणे वज़ीर आला खे असांजी अपील आहे मुराद अली शाह खे जो इलाजु करायो वञे त सरकारी सतह सां त हे कंहिं ग़रीब पंहिंजे कमाइण जहिड़ो थिए वॾो परेशान आहे तकलीफ़ 2 महीना घरे घटि थी विया न कुझु वरितो आहे कुझु न हाणे एतिरी वसत थिए का असां वटि कान्हे जो वठी सघूं इलाजु भेनर 2 भाउ हिकु ॿियो मां वॾो न कमकार तगारी बनी ॿार बसि ॿियो कुझु न हा हाणे जखम वठी किरिया आहियूं त बसि मुथाया लॻा पिया आहियूं उहो त असां वटि न आहे बनी ॿार को खपाए दवा लाड़काणे मूं नालो बि छा था